बीजा मां अचां तो पो हाँ मीर टी ब्रेक आए टी ब्रेक लाया चेस कयो होने का चेस कुराड़ा नवाब खान अचियो ये जो हिन उम्र में केस कंदो तो कुछ छिड़ंदो थाबड़ंदो न तो बाकी छा सही सलामत चक्कर अथस बाबा हिन उम्र में चेस कंदासीं त ॾंद बि भॼंदा कोप बि भॼंदा बाबा मसलो इहो आहे त इहो बाबा पुट जी बरती इहो बि हिकिड़ो मोहबत जो निरालो अंदाज़ न पुट जी थोड़ो ये मूसा बर्फी थोड़ो ये वे मीरा अचो मुश्की ओ प्यालो पीतल हुजे अच्छा वरी खादम जी सर्वर सां दिल की थी वई अगे कहिड़ो कनि दीदी दीदी मगर अमीर पीर कॾहिं न कहिड़ो कलाम इन ते मुख्तियार शीदी कलाम कढियो न मुश्की ओ मुश्की न बाब न मोबाइल भई कॾहिं कोन खंघ न खुश्की मुश्की मुश्की ॿियो एंजॉय कयो थी कूड़ न आहे पगीर वो रात को करे ने से जे रक्षो टुटी पियो रक्षो रात 2:30 बजे ताम माण्हू छॾे खाली मोटी रखी में काॾे मुश्किन जी बि पंहिंजी वैल्यू अथई इहा ॻाल्हि बीठो तूं लिख तूं भली पे भर चॉकलेटी कलर चॉकलेट सभिनी खे वणंदो चॉकलेटी कलर चॉकलेटी माना न कारो न ॻाढ़ो हा मिक्स जी किरीवा न कीरियो त अलाए छा आहे कीरो बाबा न कारो आहे न मुश्की आहे ही कणक रंग हां यो आए जो कीरे में तिक ओहो महबूबा मेरी बंदगी यह कणक रंगी जेका दिल खे वणी जा अजो मस्तानी हो ओ महबूबा मुझी जिंदगी मुझी जिंदगी मामा यूसुफ मोहम्मद यूसुफ मेलोडी मस्त में दूर रही तू वरी उर्दू दे ले जो बहारुन ते जुल्म करी तू म्यूजिक वाली पेजे वरी म्यूजिक की होई मस्त मौसम में दूर रही तू जो बहारुन ते जुल्म करी तू यार गाने में कितनी लगी है यो डांस चकोरियारी के चकोरी सिंधी फिल्म जी हीरोइन चकोरी हूंदी है ना अक्सर भाई जमाना बजो में है कल का चक्कर कोन जो मां त रेडी आहे न इन मूंखे हिन बाइक ते फ़ाइदो ॾिनो केड़ी टेबलेट सर्क 24 सर्क हा हिकिड़ी खाइणी आहे मां ॿ पे थो खावां चक्कर जी आई ताकत ही थोड़ी मां पहिरां सरकी खावां पियो फ़ाइदो ॾिनो न मां छॾे ॾिनियूं सर्वर रखियो ऐं इहो रखियो अहिड़ो हुयो जो माना ॿ चकर त माणे मुआ बचा ॾे हाणे हेठि चौधरी जो रक्षो खपाए छॾियो हाणे अॻ में जेको रक्षे था करियो आहे न हाणे रक्षे में ॿ खणी थो विया मुंहिंजो भली कल्टियूं बि खाइण न छॾींदो अच्छा लॻे ईअं जो न मीर जो पियण जी के हाँ जो पड़ी सजाए लियो तव्हां जो शेड्यूल कहानी की पई हले असल में और जंप में हे उडी पियो पान बाबा 8 मिनट जी थी वई हीअं माना खाई में पियो कॾहिं में पियो स्लो कल्टी दियो त ही अगे टप ॾे लाए पियो ही बस वञी कल्टी ही पाण कल्टी कल हिनन मूंखे वो जगह ॾेखारी इलाही वेठा भाई खाई आहे वॾी खाई आहे वधी खाई आ न इहो कोन थो ॿुधाई त ड्राइवर रक्षे केतिरो बचायो आहे ऐं जे मां हीअं कल्टियूं कराइनि त हिन अख़बार में चिबा फोटू हुजनि सिधो किरायो मांस हीअं जे कल्टी खाए त असल में मां किरियो किथां आहियां जेॾी महिल हेठि हीअं लहे पियो न रस्ते ते वेठो हुउसि हेठि लथो त मूंखे जंप आयो मां वञी लोह ते लॻुसि
हा न तूं मां टपड़ी लथे न कोन न न भाउ मां हीअं जो थियो त माना हो हीअं थियो न कुंड थी वियो। हीअं थियो त हो हीअं मथे उथियो कुंड लॻी थी मथे उथियो त मां हीअं धड़म अच्छा हो बीठो हीअं हे सभु खिलनि पिया हे खिलनि छा थियो धक लॻो थी मूंखे कोन मां चयो मां मरां थो धक कहिड़ी जाइ ते लॻो उहो नथो ॿुधाए सघां अब 9 मिनट जी थी वई